अस्सलाम वालेकुम अवां ॾिसो पिया फास्ट न्यूज़ मां साजिद कुरई खबर शामिल कंदासीं आदिलपुर मां आदिलपुर में रोलू कुतन बिन मासूम ॿारन खे ॾाढ़े विधो अस्पताल दाख़िल घोटकी तालके अस्पताल में वैक्सीन जी खोड़ ॼाणाए मुतासिर खे वापस मोटाए छॾियो पैसा न हुजण करे बगैर वैक्सीन कराइण बाद अस्पताल अमले वापस मोटाए छॾियो DHO हेल्थ खां नोटिस वठण जो मुतालबो आदिलपुर में रोलू कुतन जो आज़ार न घटियो ॻोठ लिखू भील में ॿिन ॿारन खे कुतन ॾाढ़े विधो जंहिं बाद मुतासिर पंहिंजनि बचनि सां गॾु तालके अस्पताल घोटकी वैक्सीन लाइ पहुतो त उते मौजूद डॉक्टरनि वैक्सीन जी खोट ॾेखारे वापस करे छॾियो मुतासिरनि जो चवण त असां वटि पैसा एतिरा न आहिनि जो वैक्सीन कराए सघूं उते सिफारिशी माण्हुनि खे वैक्सीन ॾिना पिया वञनि असांखे बग़ैर वैक्सीन मोटायो वियो आहे वधीक मुतासिर ॿारनि जे वालिद चयो त DC घोटकी ऐं DHO खे हथ ॿधी अर्ज़ु था कयूं त खुदारा वैक्सीन ॾेई बचनि जी हयाती बचाई वञे वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।